दोस्तों उम्मीद आहे सब खुश हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 21 पंटीह वॉल्यूम नाज़ प्रोडक्शन में फर्स्ट 2000 ईस्वी में फर्स्ट एल्बम। तमामु बहितरीनु एल्बम आहे। वहीद हकड़े जी सिलेक्शन आहे ऐं अॻियों वीडियो जेको हुयो उहो एल्बम 7 जो हुयो। ऐं थोरो मतिलबु मिस थी वियो एल्बम मूंखां उहो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हीउ एल्बम तमामु बहितरीनु हलियो हो उन दौर में। हिन में तमामु बहितरीनु गीत आहिनि। मुंहिंजी पसंदि जो गीत आहे मूंखे अहिड़ो नथो यार मिले। तमामु बहितरीनु दर्दीले आवाज़ सां गीत आहे इहो ॻायल। ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं। उन खां बाद एल्बम तव्हांखे ॿुधाईंदासीं त ऐं सभ खां पहिरियों ज़रूरी ॻाल्हि त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं पहिरीं कमेंट्स कई आहे सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे नाइस एल्बम। वहीद भाउ लिखियो आहे फेवरेट एल्बम। ऐं उन खां पोइ सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे त सिंगर आई मिस यू, माना त मास्टर मंज़ूर हिन जहान मां वियो आहे। ऐं मास्टर मंज़ूर जो अहिड़ो दर्दीलो आवाज़ु हुयो त हुनखे हर कोई मिस करे थो पियो हिन वक़्तु। उन खां बाद वहीद अहमद 2 कमेंट्स कया आहिनि प्यार ऐं सिक भरिया। वॾियूं महिरबानियूं वहीद भाउ, तुंहिंजा कमेंट्स दिलि सां लॻंदा आहिनि। ऐं ॿिया दोस्त जेके आहिनि उन्हनि जी बि सिक ऐं मोहबत आहे मूंसां। सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो कमेंट्स कनि पिया, वीडियो ॾिसनि पिया, वीडियो लाइक कनि पिया। ऐं हिन दफ़े जेको आहे व्यूज़ बिल्कुलु न आहिनि वीडियोनि ते, वीडियो सफ़ा लास में पिया वञनि। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे शेयर कंदा कयो त जीअं ॿिया बि दोस्त ॾिसनि ऐं उहे बि थोरी मालूमात हासिलु कनि। त आउं वरी ॿुधायां थो त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। असां सिर्फ़ु एतिरो कमु रखियो आहे त जीअं दोस्तनि खे ख़बर पए त हीउ 6 एल्बम आहे ऐं हीउ 6 एल्बम कहिड़े साल में आयो आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। बसि थोरो कमु रखियो आहे एतिरो। 3-4 मिंट जो वीडियो आहे, ॾिसी करे थोरी मालूमात हासिलु करे सघनि था। ऐं नवां परस्तार जेके आहिनि न उहे ख़ासि करे यूट्यूब ते परेशान हूंदा आहिनि त हाणे हीउ जो गीत आहे त असां ॿुधो आहे, हाणे इहो कहिड़े एल्बम में आहे ऐं थी सघे थो उहो एल्बम हुननि जो ॿुधल बि हुजे पर ख़बर न हूंदी आहे न। मूं वटि काफ़ी एल्बम अहिड़ा आहिनि जेके कोन ॿुधा आहिनि मास्टर मंज़ूर जा, जेके हिन वक़्तु आउं वीडियो तयारु पियो कयां त मूंखे पाण खे सम्झ में अचे थी ॻाल्हि त हीउ तमामु बहितरीनु एल्बम आहे। हाणे हलूं था, पहिरियों वहीद हकड़े जो गीत आहे त उन गीत जा ॿोल आहिनि त तोसां न आहे हिसाब सोना। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे कूड़ो आं तूं कूड़ो आं। ऐं उन खां पोइ आहे वहीद हकड़ो, उन जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई लाड़काणे में आशिक़। ऐं उन खां पोइ आहे तुंहिंजो हथ रुॻो आहे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे वहीद हकड़े जो छा कंदे क़दुरु तूं मुंहिंजो। ऐं उन खां पोइ उमर मस्तोई जो गीत आहे मूंखे अहिड़ो नथो यार मिले। तमामु बहितरीनु गीत आहे। ऐं उन खां पोइ गीत आहे अली गुल जो। गीत जा ॿोल लिखिया अथई तुंहिंजे हुस्न जो आहियां दीवानो। ऐं उन खां पोइ आहे बशीर बेवस जो कलाम आहे उहे हिसाब हिन तुंहिंजा। उन खां पोइ आहे आफ़ताब जी शाइरी आहे तुंहिंजा वाइदा हुआ। ऐं उन खां पोइ आहे वहीद हकड़े जो आख़िरी गीत आहे त 20हीं सदी जा सूर मिलिया। एल्बम कंप्लीट थी चुको आहे दोस्तों। अव्हांखे कीअं लॻो वीडियो वधीक कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा त एल्बम तव्हांखे कीअं लॻो, सुठो लॻो। अहिड़ा ई पुराणा वीडियो ऐं मालूमात जे हिसाब सां ॾिसण लाइ असांजो चैनल सिंधी झनकार सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा।